घर जा बुज़ुर्ग माण्हू नंढनि खे खीरु पीअण जी सलाह ॾींदा आहिनि छो त खीर में इंसाननि लाइ अणॻणिया फ़ाइदा हूंदा आहिनि जिन मां कुझु अव्हांखे ख़बर हूंदा त खीर में कैल्शियम हूंदो आहे जेको हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। पर इहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके खीर सां खाइणु घुरिजनि ऐं इन्हनि सां फ़ाइदो बि ॿीणो थी वञे। ग़ज़ाई माहिरनि जो चवणु आहे त अंब खे खीर सां खाइणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। अंब में विटामिन ए घणो हूंदो आहे। खीर ऐं गिदिरो खाइणु बि सिहत लाइ ठीकु आहे। अव्हांखे खीर ऐं गिदिरे जी स्मूदी या शेक ठाहे पीअणु घुरिजे। गिदिरे में विटामिन ई घणो हूंदो आहे जेको अखियुनि जी नज़र खे तेज़ करे थो ऐं मसइला हल करे थो। खीर ऐं गिदिरे जो इस्तेमालु हिकु सुठी सिहतमंद ग़िज़ा आहे। ख़ुश्क मेवनि खे खीर सां खाई सघिजे थो। ख़ुश्क मेवा खीर सां खाइण सां दिलि सिहतमंद थींदी आहे, कोलेस्ट्रोल कंट्रोल में रहंदो आहे ऐं कब्ज़ जी शिकायत नाहे थींदी। ख़ुश्क मेवा याददाश्त खे बि वधाईंदा आहिनि। खीर ऐं माखी कंहिं करिश्मे खां घटि न आहिनि। इहे ॿई शयूं मिलाइजनि त इन्हनि में खोड़ ग़िज़ाई शयूं हूंदियूं आहिनि जेके सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि। खीर में विटामिन्स, कैल्शियम, प्रोटीन ऐं मिनरल्स हूंदा आहिनि ऐं माखी में वरी एंटी ऑक्सीडेंट, एंटी बैक्टीरियल, एंटी फंगल ऐं एंटी इन्फ्लेमेटरी ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। खीर ऐं माखी पीअण क़ुवत वधाए थो, हॾियूं मज़बूत करे थो ऐं गले जी ख़राश ठीकु करे थो। इन खां सवाइ अव्हांखे सुठी निंड बि ॾियारे थो।